क़ंधकूट बी सेक्शन थाने यदकोट रहिस बहादुर खान चाचड़ गोली मार में नामालूम हथियार बदन चाचड़ बिरादरी के नौजवान मथा हथियारनि जा मुंह खोले छॾिया। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सां 22 सालनि जो असगर अली चाचड़ थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि रिवायत खे बरक़रार रखंदे देर सां पहुती लाश तहवील में वठी पोस्टमार्टम बाद लाश वारसन हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोड़ाम मची वियो। ॿिए तरफ़ वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। होॾां वारसन लाश खणी कंधककोट शिकारपुर इंडस हाईवे फिलूर मिल वटि रखी धरणो हुयो। धरणे सबबि सिंध पंजाब सरहद बलूचिस्तान ईंदड़ वींदड़ गाॾियूं बीठी हुयूं। मुसाफ़िर सख़्तु परेशान रहिया। हिन मौक़े ते वारसन ईदन चाचड़ बिलंद खान चाचड़ ऐं ॿिनि चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, असां सां ज़ुल्म थी वियो आहे। SSP कश्मीर कंधकूट ऐं ॿिया वस वारा वाक़े जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कनि।